जीअं त नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं, सरदार हाकिम खान नूआणी खे सोसाइटी जे रहवासियुनि दांह ॾिनी त असांखे सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जो ऑफिसर उबैदुल्ला अब्बासी ऐं संदसि मुलाज़िम शहबाज़ बिरोई अची तंग था कनि। उहे अॼु बि पंहिंजी बालादस्ती क़ाइमु कयो वेठा आहिनि। हिन गर्मी में असांजूं पाणी जूं लाइनूं कटे विया आहिनि। ग़रीब माण्हुनि जा दुकान ढाहे पटकिया अथनि। दुकान ते पियल सामान ज़ब्त करण जूं धमकियूं बि ॾियनि था। जॾहिं त रजिस्ट्रार वटां लेटर निकितल आहे त ही जाली आहिनि, पर पोइ बि तरह तरह सां असांखे तंग था कनि। सरदार हाकिम खान नूआणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां हिननि ग़रीबनि सां गॾु आहियां। ही पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि। हिननि जी मालिकी कयो सैयद मुराद अली शाह साहब। हिननि ग़रीबनि खे बेरोज़गार थियण खां बचायो। हिननि सां इंसाफ़ कयो। हिननि सां इंसाफ़ केरु कंदो? असांखे इंसाफ़ जी उमेद आहे त इंसाफ़ मिलंदो। असां वस वारनि खे अपील था करियूं त हिननि ग़रीबनि जो आवाज़ बणिजो ऐं आवाज़ उथारियो। रिपोर्टर अली कुरैशी, सगारो न्यूज़, जामशोर। पुलिस पार्टी जा वोटर आहिनि, उन्हनि ग़रीबनि जी मालिकी कयो मुराद अली शाह साहब।